अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। चार ऊंडो चाकर खान के जेको आहे गुलनार बेगम ऐं रावल खान जी जेको आहे सॼी हक़ीक़त लही ॾींदो। छा सिकू उहो जेको आहे सो वॾेरे चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। छा वॾेरो चाकर खान सावल जी भेण सां जेको आहे सो निकाह कंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों, अव्हांजो सब्सक्राइब करण सां को ख़र्चु कोन थो अचे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय जेको आहे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾेई छॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर खान रूंडे खे घुराईंदो ऐं रूंडे खे चवंदो त हाणे तूं मूंखे सॼी हक़ीक़त लही ॾे। जॾहिं खां मुंहिंजे भाउ खे जेको आहे सो मुंहिंजे भाउ मथां कंहिं जेको आहे सो दुश्मनी कई आहे, उनखे ज़हर ॾिनी आहे, उन खां पोइ जेको आहे सो गुलनार बेगम बि ज़ाहिर न आहे। हाणे मूंखे सॼी हक़ीक़त जी ख़बर नथी पई, इहो सॼो जेका कुझु ॻाल्हि आहे तूं ई मूंखे लही ॾींदे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर खान सिकू खे बि घुराईंदो ऐं सिकू खे बि जेको आहे सो कुझु कमु ॾींदो। उनखे चवंदो जेके हक़ीक़तूं आहिनि सही तरह मुंहिंजे अॻियां पेश कजांइ, जेकॾहिं तो सही तरह पेश न कयूं न मां तोखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदुमि। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे। छा सिकू वॾे चाकर खान खे सॼियूं हक़ीक़तूं ॿुधाईंदो, छा उहो पंहिंजे जेको आहे सौट जाबिर खान जी सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो या सौट जो पासो खणंदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सावल खान बि वॾेरे चाकर खान वटि ईंदो ऐं चाकर खान खे चवंदो त हाणे मुंहिंजी भेण तुंहिंजी अमानत आहे, तोखे जेॾीमहिल वणे तूं अची मुंहिंजी भेण जे मथां जेको आहे पोती विझी या निकाह करे वठी वञी सघीं थो। ऐं तव्हां हिन पूरे रिपोर्ट जे बारे में तव्हांजो छा राय कमेंट जेको आहे पंहिंजी राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।